मुझे मुस्तफा करीम जे दुरूद के अल्लाह जे ज़ात ओहा ताकत अता फरमाया जीअं बटण हेठ करण सां बीठल पखो हली वेंदो आहे इएं दुरूद जो विर्द करण सां बंदि थियल कल्ब मदीने वारे मीर सां कनेक्शन मिली वेंदो आहे। जिया दुर्बब मुझा दोस्त बटण हेठ करण सां ऊंदाहे कमरे में बल्ब बरी वेंदो आहे। पहिरीं कुछ भी नजर कोन ईंदो आहे, बल्ब बरंदो आहे, रोशनी थींदी आहे। इएं जॾहिं ईमान वारो दुरूद पढ़ंदो आहे मुंहिंजो करीम रब दुरूद जे सदके उन जे कल्ब खे रोशन करे छॾींदो आहे। कल्ब जी रोशनी खपई, जेकॾहिं खपई त वरी दुरूद पढ़ मुझे मुस्तफा करीम ते सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। दुरूद फर्श ते पढ़ंदो आ राज़ी अर्श वारो थींदो आ। दुरूद फर्श ते पढ़ंदो आ राज़ी मदीने वारो मीर थींदो आ। अल्लाह जी ज़ात बाने ते राज़ी थींदो आ। हे मुझो बानो मां अल्लाह जे ज़ात बाबरकात जे कुर्ब मां वंड वठी रहियो आ। जेडी मल तू दुरूद पढ़ंदो आ फरिश्ता खणी मुझे मुस्तफा जे दरबार में नाले सां फलाणो पुट फलाणे जो या रसूल अल्लाह गुलाम दुरूद जो तोहफो ॾेई रहियो आ। जवाब दे मुझो मुस्तफा राज़ी थींदो या को न थींदो। मुझो महबूब भी राज़ी थींदो, अल्लाह जी ज़ात भी राज़ी थी पवंदी। फरिश्ता खुश छो थींदा हल उन नसीबन वारे दे निहारे तही केडो न खुश नसीबा जेको पंहिंजे महबूब मुस्तफा सां पंहिंजी वफा करे निभाए रहियो आ। दिल खोले दुरूद पढ़ंदो कर मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ते। मुझा दोस्त अजीज इंशाअल्लाह अल्लाह कंदो त दुखियो कोन थींदे चो अल्लाह कंदो त दुखियो न। मुझे ख्याल में थोड़ो कुरान सां गॾु थोड़ो तहांखे नात जो सटकड़ो झटकड़ो भी खपे थो मुझे ख्याल में समझी वैसा आए हो जे विर्द ज़ुबान ते या अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह प्या पढ़ंदासी सुबहान अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। छोटकारो दुरूद दोहारन जो आ इलाज दुरूद बीमारन जो। छोटकारो दुरूद दोहारन जो इलाज दुरूद बीमारन जो। ही वजीफो दस्यो हर वलीउल्लाह जुबान खोले चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। दुरूद पढ़ंदो कर मुझे महबूब ते दिल खोले दुरूद पढ़ंदो कर। एक न्याणी हुई अल्लाह अल्लाह एक न्याणी हुई मुझे महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी हदीस मुबारक बुधंदिया त महबूब मदीने जे मीर फरमायो
जेको जेतिरो ज़्यादा दुरूद पढ़ंदो क़यामत में उहो मां मुस्तफ़ा जे ओतिरो करीब हूंदो। कंहिंजे करीब हूंदो चो मदीने वारे मीर जे। न्याणीअ गोठड़े जी सादड़ी न्याणीअ 6-7-8 साल जी न्याणीअ बुद्धि हदीस मुझे महबूब जी दिल में ख्याल कंदिया छो न रात खां दुरूद पढ़ा क़यामत में मुस्तफ़ा जे करीब हो जा। नियत कहिड़ी कंदिया दुरूद पढ़ा त महबूब जे करीब हो जा। वुज़ू करे इशा जी नमाज खां बाद उहा मासूम पाक रूह न्याणी मदीने दे मुहड़ करे इन ख्याल सां दुरूद पढ़ंदिया त क़यामत में हुजूर जी पाड़ो नसीब थींदो। 5 दफ़ा पढ़ी दिल में अजीब कैफियत थी। 10 दफ़ा पढ़ी महसूस कयई त रोशनी थींदी थी वञे। 20 दफ़ा पढ़ी ॾिठई त रोशनीअ जी लाट हलंदी थी वञे। पढ़ंदी वई 100 दफ़ा पूरो करण वारी हुई। ॾिसे त अखिड़ियूं बंदि हल पर गुंबज़े ख़ज़रा मुझे साम्हूं अची वियो आहे। न्याणीअ नंढड़ी न्याणीअ 7-8 सालन जी हाणे जॾहिं उन न्याणीअ न इहो लुत्फ़ इहो सुकून इहो मंज़र इहो असरार ॾिठो हुन पंहिंजी ज़िंदगीअ जो मुंहिंजा दोस्त विर्द वज़ीफ़ो करे छॾियो। ॻाल्हि खुटाए मक़सद ते मोटी अचां। जीअं हिते ॻोठ मोहम्मद सिद्दीक मियार का बेला जे अंदरि जेकॾहिं ॻोठ जे ॿाहिरां को खूह हुजे परदेसी मुसाफ़िर लंघी रहियो आहे निमाज़ जी नियत सां टिपहरी निमाज़ जो टाइम पानी जी तलाश में भर में घरड़ो हुयो उनखे चवे थो बाबा पानी। उहा नंढड़ी न्याणी चवे थी मुसाफ़िर साम्हूं खूह लॻो पियो आहे। मुसाफ़िर खूह ते आयो ॾिठई त खूह आहे बाटली बि आहे मगर रसो छोटड़ो आहे। वरी मोटी आयो अम्मा जी मुसाफ़िर पानी भी आहे बाल्टी भी आहे रसो छोटड़ो आ थोड़ो रसे जो टुकड़ो दे अल्लाह जी बानी त मां खूह मां पानी कढी वुज़ू कया। ओहा न्याणी उन खां सवाल थी करे केर सवाल थी करे न्याणी सवाल थी करे ओ मुसाफ़िर नाराज न थी हिक गाल पुछा अम्मा पुछ मुसाफ़िर घणो टाइम नमाज पढ़ंदे थियो थई चवे थो बचड़ी कमो बेश 40 साल थिया हल नमाज कोन छडिया। न्याणी ने साहो भरे चवंदिया हैरता मुसाफ़िर 40 साल नमाज हिक भी कज़ा कान कई थई बिना रसे जे खूह मां पानी नथो कढी सघी। निहारे चवे थो बचड़ी तू नंढड़ी आ तोखे शायद कदे खूह ते वञण कोन थियो आ। अम्मा खूह मां पानी रसे सां ई त निकरंदो आ बिना रसे जे पुट खूह मां पानी कीअं निकरंदो। उनखे कहिड़ी ख़बर त हिनखे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे कुर्ब वारी उहा दरी नसीब थी वई आ। ओहा न्याणी चवण लगी मुसाफ़िर अॼु हल त आऊं थी तोखे कढी ॾेखारियां त खूह तां पानी रसन सां त सभ को कढंदो आ पर बिना रसे जे जन ते सरकार जी निगाह हूंदी आ उहे बिना रसे जे पानी कीअं कढी वठंदा आहिनि। उन न्याणीअ खूह जे मथां बीही आंगुर जो इशारो कयो कुछ लबड़ा चोरिया जीअं जो फूक ॾिनई अल्लाह जे हुक्म सां सरकार जे कुर्ब सां इए पानी मुंहिंजा दोस्त अज़ीज तेजीअ सां खूह मां निकरण शुरू थियो जीअं बारिश में का नए वहंदी आ। उहो मुसाफ़िर ॾिसंदो रहियो न्याणी हली वई नमाज़ बि ज़हन मां निकिरी वई वुज़ू करण बि निकिरी वियो। उन मासूम जे पेरनि ॾे निहारे रोई चई रहियो मौला तू केॾो न करीम जे राज़ी थी पवंदो आ त न उमिरि
खे ॾिसंदो आ न इल्म खे ॾिसंदो आ मुंहिंजा करीम रब कुर्ब पंहिंजो करे छॾींदो आ। वुज़ू कई नमाज पढ़ी उन न्याणीअ जे दरड़ो वरी अचे खड़काई। न्याणी चयो फ़क़ीर मानड़ी खपे न मानी न खपे। फ़क़ीर अञा कुछ खपे। अम्मा तोखे पंहिंजे उन अमड़ जो वास्तो थई उन पाक थञ जो जेका रब तोखे नसीब फरमाई आ मूंखे एतिरो ॿुधाए त हे वखर कहिड़े दुकान तां वरितो अथई। हे वखर कहिड़े दुकान तां अम्मा वरितो अथई बचड़ी जो इन तुंहिंजे वखर जी खुशबू छा अजीब आ। न्याणी निहारे चवण लगी अल्लाह जा बाना मुसाफिर अगर मूंखे जी जल अमड़ जे थञ जो कसम न दी हां इहो राज़ राज़ रहे हां। हाणे जे राज़ तां पर्दो खणण थो चाहीं ॿियो कोई अमल कोने महबूब मुस्तफ़ा ते दुरूद पढ़ंदी हां। ए पाणी त परे जी ॻाल्हि आ पर जे वणनि खे इशारो ॾींदी हां त वण बि झुकी मुॾे हलिया ईंदा आहिनि। जानवरनि खे इशारो ॾींदी हां जानवर कदमनि में किरी पवंदा आहिनि। इहा कंहिंजी बरकत आ जो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे दुरूद जी बरकत आ। कंहिंजी बरकत आदा जवाब रे मुसलमान हुजूर जे दुरूद जी बरकत आ। ही फ़क़ीर सजण साईं जो तोखां सवाल थो करे घणा दफ़ा ॾींहं में दुरूद पढ़ी मुंहिंजे मुस्तफ़ा ॾे तोहफ़ो मोकिलींदो हई अदा। ॾिस कोई जवाब कोन्हे। याद रख मुंहिंजा दोस्त अॼु दुनिया जी शर्मसारी सवली थई सुभाणे क़यामत वारी शर्मसारीअ खां बच। हिन दुनिया जे अंदर हे पंहिंजी जिंदगीअ जा कीमती लम्हात फुज़ूल न विञाए। अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सां प्यार कर। याद रखी छॾ न हिते ॾुखियो थींदे न क़बर में ॾुखियो थींदे न हशर में ॾुखियो थींदे। जे टिन्ही जहाननि जी ख़ुशी चाहीं थो त अल्लाह जो ख़ौफ़ ऐं मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी मोहब्बत दिल में पैदा कर। इंशाअल्लाह ताला अल्लाह ओहो आहे जेको तुंहिंजे दुनिया खे ख़राब थियण जवाब ॾे ख़राब थियण ऐं क़ुरान तो पढ़ा तूं फिक्र न कर जागो था ऐं रब जो क़ुरान तो तिलावत कयां। मुंहिंजा मुस्लमान भाइरो जेतिरो तव्हां साथ ॾींदा जेतिरो तव्हां ॿुधण चाहींदा जवाब ॾींदा मूंखे पक थींदी त मुंहिंजा दोस्त जागनि पिया ऐं रब जे क़ुरान जी तिलावत कंदो रहंदुसि। अल्लाह जो पाक क़ुरान करीम ॿुधंदा वञो। थोरो कारोबार में रुकावट अचे वई ड्रोड़ी पाड़े जे मौलाना वटि साईं को वज़ीफ़ो त ॿुधा साईं को तावीज़ड़ो त ॾे घर जी परेशानी ख़त्म नथी थिए कमाया ॾाढो तो बरकत नथी पवे केॾहूं वाट नथी निकिरे वञी वञी मंज़िल ते तो पहुचां कम ड्रही थो वञे। पोइ जेको अल्लाह वारनि जो ग़ुलाम हूंदो उहो तोखे जवाब ॾींदो। याद रख अल्लाह क़ुरान करीम में फरमायो वलनबलुवन्नकुम ज़रूर ज़रूर तव्हां खे आज़माईंदुसि। या अल्लाह जी आज़माइश थई हेॾे होॾे डुकण जे बजाए मुसल्लो खणी घड़े में विछा वुज़ू करे मुसल्ले ते बीहण तुंहिंजो कम आ। अखड़ियूं आलियूं करण तुंहिंजो कम आ। रहमत जो ककर वसाइण मुंहिंजे सुणे करीम रब जो कम आ। मुश्किल में काॾे वञणो अथई मुसलमान जवाब ॾे। ॻाल्हि त ॾुखी आहे कीअं वाइदो करी चओ सुबुह जो पको प्रोग्राम ठाहियो वेठो आहे त होॾां वञणो आहे। ऐं मुसलमान मुसल्लो विछा अल्लाह जे क़ुरान सां प्यार कर अल्लाह जे क़ुरान सां प्यार कर। मिलता है क्या नमाज में सजदे में जाके देख इन सजदे के अदा कर सजदे के अदा कर ठूंगा कुकड़ वारा नहण सजदो अदा कर पोइ ॾिस त इन सजदे जो अल्लाह तोखे रंग कीअं थो लाए। लतीफ़ सरकार जो शेर पढ़ा इजाजत ॾियो था अॻियां वरी रब जो क़ुरान पढ़ा। लतीफ़ सरकार फरमायो सजदा सूहन तन
सजदा सूहन तन अदा जन के परख पिरीअ जी सजदा सूहन तन जन के परख पिरीअ जी बाकी मज मस्जिदुल यार माण्हुनि मथा गसाया सजदा त दुनिया दीदी आ निमाज़ूं त दुनिया पढ़दी आ पर कॾहिं इश्क वारी निमाज़ जोट जे चवी त लतीफ़ खां पुछी ॾिए त उहा इश्क वारी निमाज़ कीअं अदा कई वेंदी आ इजाज़त ॾी थो सोने लतीफ़ जे दरबार में हलूं अल्लाह जे महबूब जा बचड़ा सोना जैसा के गरीबन मिस्कीनन जी खास करे रहनुमाई फरमा उहा इश्क जी निमाज कीअं पढ़बी आ लतीफ़ सरकार फरमायो जा जा पसी पाण खे जा जा पसी पाण खे अदा ता नागे निमाज जा जा पसी पाण खे ता नागे निमाज हे सभई विञाए साज़ यार तिहां पो तकबीर चो इन वजूद खां त ॿाहिरि निकिर न सुणा सजदा त नी थो लेकिन सजदे खे सजदो करे ॾे न मुंहिंजा सुहिणा घर में निमाज़ जाइज़ आ या न चओ जाइज़ आ पढ़ी सघिजे थी जमायत घर में जाइज़ आ चओ जमायत भी जाइज़ आ पर मस्जिद में अफजल छो आ मस्जिद जो हुक्म छो आ जवाब दियो मस्जिद में उहाई निमाज जमायत सां पढ़ी तॾहिं बि वधीक सवाब अकेलो पढ़ी तॾहिं बि वधीक सवाब फर्ज़ भी साॻियो रकातूं भी साॻियूं सुन्नत भी साॻी रकातूं भी साॻियूं तिलावत भी साॻी सवाब में फ़र्क़ छो आ जवाब जो छो आ जो इन करे आ जो घर में भी निमाज पढ़ी वेंदी आ मगर उहा पंहिंजे बच्चन में निमाज पढ़ी रहियो आ पंहिंजे घर में निमाज पढ़ी रहियो आ जॾहिं मस्जिद ॾे बानो वेंदो आ घरड़ो भी छॾींदो आ बचड़ा भी छॾींदो आ कमकारियूं भी छॾींदो आ सभिनि सां ॻाल्हि लाहे करे जॾहिं बेनियाज़ रब जे दरबार में पंहिंजी हाज़ुरी ॾियण लाइ वेंदो आ मुंहिंजो अल्लाह फरमाईंदो आ ओ सभु कुझु मां रब जे करे छॾे अचण वारा जेको तो छॾियो आ इहो त तुंहिंजो आ पर जेसि तुंहिंजी रसाई नाहे उहो सभु कुझु तुंहिंजे रब जो आ घुरंदो वञ त तुंहिंजो रब ॾींदो वञे ॻाल्हि सम्झ में अचे पई असां ईअं मस्जिद में वेंदा आहियूं या सॼी आक गॾु पाण सां खणी पोइ मस्जिद में वेंदा आहियूं सच चओ यार जवाब ॾियो सच चओ मस्जिद में वेंदा आहियूं पर आक सॼी गॾु खणी वेंदा आहियूं कीअं खणी वेंदा आहियूं निमाज़ भले थी पई घर वारी वारो कम भी याद अची वियो निमाज़ भले थी पई पुट वारी ॻाल्हि भी याद आ निमाज़ भले थी पई नुंहुं वारो मेणो भी याद आ वाह अल्लाह जा बाना सभु कुझु छॾे आयो हई अल्लाह जे घर में छॾे आयो हई या सॼी आक खे गॾु रब जे दरबार में खणी आयो हई सोचो सादड़नि लफ़्ज़नि में अर्ज़ कयो मुंहिंजा सुहिणा इहा निमाज़ थी वेंदी फर्ज अदा थी वेंदो कर्ज तुंहिंजो लही वेंदो पर उहा निमाज़ जंहिंमें सजदे ॾियण सां मुंहिंजे करीम जे कुर्ब जे जलवन जो दीदार थींदो उहा निमाज़ तॾहिं थींदी जॾहिं सभु कुझु छॾे ईंदी जॾहिं सभु कुझु
छॾे ईंदे हिक जे आॾो जॾहिं बीही उन हिक जो तसव्वुर करे ख़याल करे बीह। ऐं मुस्लमान याद रख, कॾहिं सोचो थई त सजदे जी जॾहिं सूरत थींदी आ पंहिंजे वजूद ॾे निहार, हे मुंडी तुंहिंजी मीम बणिजी वेंदी आ, हथ हीअं कंदो हई हे हिसो तुंहिंजो हे हबछी बणिजी वेंदो आ, हे विचो हिसो वरी तुंहिंजो मीम बणिजी वेंदो आ, टंगूं ॿई हीअं कंदो हई उहे तुंहिंजूं ॿई टंगूं दाल बणिजी वेंदियूं। कॾहिं सोचो थई सजदे ॾियण वारा सजदे जे सूरत में जिस्म तुंहिंजो हूंदो आ, इस्म मुंहिंजे महबूब मदीने वारे मीर जो बणिजी वेंदो आ। कॾहिं सोचो थी सजदो त ॾी थो मुस्लमान, पर कॾहिं सजदे में सोचो थी त सजदो ॾियां कीअं पियो। अल्लाह जा बाना कॾहिं ईअं सजदो ॾे, मर्द हुजे या औरत, ख़ुदा जी नमाज सभिनी ते फर्ज़ आ। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जॾहिं न सजदे में मुसल्ले ते वेही त अल्लाह जा बाना मिड़ई सभु कुझु इहे सांगा लाहे करे हिक करीम रब जे दरबार में सलड़ो कर, ॾिस त मुंहिंजो सुहिणो रब तोखे ॾे थो या नथो ॾे। जवाब ॾे, जॾहिं अमड़ जे पेट में हुए उते तोखे खाधो केरु पियो पहुचाए। जवाब ॾे मुस्लमान, जॾहिं जीजल अमड़ जे पेट में हुए उते तोखे खाधो केरु पियो रसाए, उते तोखे केरु पियो जिस्म बनाए। कॾहिं सोचो थई मुस्लमान, जेको अमड़ जे वजूद जे अंदर हॾड़ियूं ठाहिण ते क़ादिर आ, मांस ठाहिण ते क़ादिर आ, वार ठाहिण ते क़ादिर आ, हे सुहिणी तस्वीर ठाहिण ते क़ादिर आ, उहो मुंहिंजो रब तोखे दुनिया में रिज़्क़ रोज़ी ॾियण ते क़ादिर आहे या नाहे। पंहिंजे अक़ीदे ॾे गौर कर मुस्लमान। लतीफ़ सरकार फरमाए, छाला वञी छो तूं बेली थी त ॿियनि जो वठ जो कंज करीम रब जी अदा जग जो वाली जो सुखियो हूंदो सो यार जंहिंजो इश्क अल्लाह सां। बादशाह खे अल्लाह हिक न्याणी ॾिनी, पुट जो औलाद कोन हुयो, न्याणी उहई अबे अम्मा खे घणी दादुली हूंदी आ, छो त मुंहिंजे मुस्तफ़ा जो कुर्ब उनखे मिलियल आ। न्याणीअ सां प्यार कर, न्याणीअ सां प्यार कर, न्याणीअ सां प्यार कर। न्याणीअ खे ईंदो ॾिसी उथी इस्तक़बाल कर, तसव्वुर कर त मां पंहिंजे महबूब जी सुन्नत अदा करे रहियो आहियां। न्याणी अचे उनखे ॿई हथड़ा हिते रखी हिन जगह ते बोसो ॾेई सुकून करे दिल में तसव्वुर कंदो कर त महबूब जी सुन्नत अदा करे रहियो हां। जुबान चप तुंहिंजा न्याणीअ जे मथे खे चुमी रहिया आहिनि, मुंहिंजो अल्लाह तुंहिंजे चपन खे ख़ुशबू जन्नत जे दरड़े जी अता फरमाए छॾींदो। हा मुंहिंजा सोना, बादशाह जी न्याणी अकेली आ। उन न्याणीअ पंहिंजे बाबा सां मुतालबो कयो, बाबा दिल थी चवे त मां शिकार कयां। बादशाही बचड़नि जा शौक़ निराला हूंदा आहिनि। बादशाह पंहिंजे वज़ीरनि खे फरमायो, जंगल में ऐलान करे छॾियो कोई हिन इलाइक़े में न अचे, मुंहिंजी न्याणी सुभाणे शिकार ला निकिरंदी। ऐलान कया विया, सभु कोटड़ी खिड़ी वियो। हिकिड़ो बकरार ग़रीब हो, उन सोचो बादशाह त बादशाह, अगर मां घर वेहां त मुंहिंजो बकरियूं बुख मरंदियूं, भला कहिड़ो मूंखे बादशाह सां लेणो देणो। बकरियूं काहे इलाइक़े में वियो, बादशाह निकिरी वियो। उन जी न्याणी पोयां हरण जे पोयां डोड़ंदी थी अचे, उन न्याणीअ ते नज़र उन मिस्कीन जी पइजी वई, ग़रीब बकरार जी पइजी वई। दिल ख़ुदा सभु कंहिंखे ॾिनी आहे। अर्श ॾे निहारे चवे थो, मुंहिंजा मौला ओ मुंहिंजा सोना करीम रब, मां त बकरार ग़रीब हां, पर जे बादशाह जी न्याणी मूंखे निकाह में ॾेई छॾी त मुंहिंजा मौला तुंहिंजे कुदरत में को फ़र्क़ु पवण वारो नाहे। जॾहिं न बादशाह खां सवाल करी त उन जी शान आहर घुरंदो कर। मुस्लमान नंढड़ियूं नंढड़ियूं ॻाल्हियूं अलाह खां न घुरंदो कर, ख़ुदा खां वॾो ख़ैर घुरंदो कर।
अल्लाह जबाना बादशाह वापस हलियो वयो, न्याणी वापस हली वई। हिन बकरार बकरियूं छॾे पोयां लॻो वञी बादशाह जे दर ते वेही रहियो। ॾींहं गुज़रंदा रहिया, दुनिया ॾिसंदी रही। को सोभर वज़ीर आयो, पुछण लॻो नौजवान केर ही बकरार आहियां, छाजे लाइ वेठो आहीं? चई जंहिंसां मुतालबो कयो अथमि उहो ॼाणे थो। हिकु ॿ ॾींहं 3 ॾींहं गुज़रिया। वज़ीर चयो त ॻाल्हि कर, मक़सद कहिड़ो आहे? चवे तो तूं छो थो पुछी? जंहिंखां मूं मुतालबो कयो आहे उहो मुंहिंजो मुतालबो पूरो कंदो। वज़ीर ॾिठो तई झंग जो चरियो आहे। चवे तो उन मूंखे मोकिलियो आहे, ॻाल्हि कर। चई तोखे मोकिलियो थी? चई हा। चई जे मुंहिंजी ॻाल्हि तोखे ॿुधाई अथई त इहो छो न ॿुधायो अथई त मां वेठो छो हां? इहो तोखे छो न ॿुधाई त मां वेठो छो हां? चई मूंखे इहो बि ॿुधायो अथई। चई जे इहो बि ॿुधायो अथई। वज़ीर अटकल कई, इहो बि ॿुधायो अथई त ॿुधाए छा करिणो आहे? चई तूं ज़ुबान सां ॿुधाए त मां ज़ुबान खोलियां। चई बकरार बादशाह जे धीउ सां शादी करण थो चाहियां। चई इहा त नंढड़ी ॻाल्हि आहे, मुंहिंजो हिकिड़ो मुतालबो क़बूल कंदे? चई हा। चई अचु मूंसां। वैरान पट में वठी वियो। काथे वठी वियो? ॻाल्हायो ॻोठ मोहम्मद सिद्दीक मियार का बेला वारा ॻाल्हायो काथे वठी वियो? वैरान पट में वठी वियो। उन वैरान पट में जिथे न पखी हुयो, न माण्हू हुयो, न सावक हुई, न गाह हो, न वण हुयो, उनखे चई इते वेह। जेकॾहिं तूं वाकई सचो अल्लाह जे दरबार में पक्को सवाल कयो वेठो आ त इन जगह ते वेही यार खे सॾड़ा कर, ज़िक्र कर। जॾहिं इन वैरानीअ खे अल्लाह गुलनि सां आबाद कयो त मुंहिंजो वाइदो आ मां तुंहिंजे सेज खे बादशाह जे न्याणीअ सां आबाद करे छॾींदुसि। वो गरीब चए बस एतिरी ॻाल्हि आहे, या त मुंहिंजे लाइ सवली आहे। वज़ीर वेंदो रहियो, हुन पंहिंजे रब्बे ज़ुल जलाल जे ज़िक्र जूं लोलियूं ॾिनियूं, अल्लाह जे ज़िक्र में मशगूल थी वियो। मुझे सोने करीम रब जो ज़िक्र कंदो रहियो। एॾा वज़ीर बादशाह खे वक्तन फ़वक्तन ॿुधायो। बादशाह न्याणी जवान थी वई आहे। बादशाह चयो अकेली न्याणी को नेक साले हुजे। वज़ीर हिकिड़ो दफ़ो ख़्याल कयो वञी ख़बर चार लही जा। वज़ीर जो उन वैरान पट में आयो, ॾिसे त गुलाब जा गुल टिड़ी रहिया आहिनि। मौज में मस्तानो अल्लाह जे ज़िक्र जे मौज में लगो पियो आ, कंहिंजी परवाह ई काने का। ओ फ़कीर पंहिंजे ज़िक्र जे मौज में वञी बादशाह खे ॿुधाई, बादशाह तव्हां जे न्याणीअ जे लाइ अल्लाह जो नेक बानो ॻोल्हे आयो हां। बादशाह वज़ीर पहुता, अस्सलामु अलैकुम। वालेकुम अस्सलाम। निहारे वरी रब जे ज़िक्र में वज़ीर चयो फ़कीर ज़रा हेॾे निहार। उन नौजवान निहारे वरी ज़िक्र में बादशाह खे चई इजाज़त ॾियो त हिनखे थोड़ो मटको ॾियां। बादशाह चयो ख़बरदार थी, जेको वज़ीर बादशाह ॾे नथो निहारे मूंखे इहो ई न्याणो खपे, इहो ई न्याणो मूंखे खपे। वज़ीर वेंदो रहियो, बादशाह वेंदो रहियो। जेॾी महिल वरी वज़ीर आयो त बादशाह तो ते राज़ी थी वियो आहे। हाणे हल हली महल में वेह, तुंहिंजो निकाह कयूं। ख़बर थे ख़ुदा जा बाना उन अल्लाह जी ज़ाकिर बाने जवाब कहिड़ो ॾिनो। निहारे चवण लॻो वज़ीर ओ वज़ीर, जेसी ताईं बादशाह जी न्याणीअ जे मोहब्बत में मां अल्लाह जो ज़िक्र कयो त बादशाह भी झंग में हली आयो, वज़ीर भी झंग में हली आयो। हाणे मुझे अंदर जी अख खुली वई आ। हाणे मां पंहिंजे करीम रब जे जलवर जे दीदार ला ज़िक्र करे रहियो हां। हींअर मुझे दिल के खुदा जे कुदरत जा जलवा बि नसीब हन, रसूलुल्लाह जो कुर्ब भी नसीब आ। इहो हिकिड़ो बादशाह छा, अहिड़ा हज़ार बादशाह हुजन, मां मुस्तफ़ा जे हिकिड़ी झलक तां कुर्बान करे छॾियां। नारे तकबीर, नारे रिसालत, शान मुस्तफा, उलमाए सुन्नत। सुभान अल्लाह। जागो था जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह।
गाल याद थई या विसरी वई किथों गाल शुरू कयम त अल्लाह खे न विसार उन जो खौफ दिल मां न कढ ओ तोखे एतिरो ॾींदो जो तुंहिंजी दुनिया बि ठही वेंदी क़ब्र बि ठही वेंदी हशर बि याद आ ॻाल्हायो दोस्तो ॻाल्हि याद आ अचो त अल्लाह जो क़ुरान पढ़ा मुझे सोने करीम रब जे दरबार में अर्ज कयोसी मौला हे सजन साईं जो चरियो फ़कीर आयो आ मौलाना मोहम्मद अमीन जे दावत ते मौलाना मोहम्मद रफीक या उन जे खानदान जे दावत ते आयो आ फ़कीर अब्दुल मजीद मरहूम उन जे जीजल अमर जे ईसाले सवाब जे ज़िक्र वारी महफिल में आयो आ ए फ़कीर तो पियो चवे त खुदा जो खौफ दिल में रखो कम थी वेंदा मौला मां त गरीब हां बनी बि मूं वटि कान्हे का तालीम भी मूं वटि कान्हे का एतिरो को हुनर भी मूं वटि कोन्हे मौला हे चरियो सजण साईं जो फ़कीर तो चवे रब जो खौफ रख बेड़ो पार थी वेंदो मुंहिंजा मौला पंहिंजे पाक क़ुरान करीम मां मुंहिंजी रहनुमाई फरमाए त मुंहिंजी दिल ठरी पए वाग मदीने वरी पवे अल्लाह खां सवाल कयूं मुझे बेनियाज रब पंहिंजे पाक क़ुरान करीम में फरमायो वमई यत्तक़िल्लाह यजअल लहू मखरजा मुझे सुने करीम रब पंहिंजे पाक क़ुरान करीम जे अंदर फरमायो केरा वमन केरा यत्तक़िल्लाह जेको भी मां अल्लाह जो खौफ दिल में रखंदो तकवा पंहिंजे अंदर में पैदा कंदो यजअल लहू मखरजा मां रब थी करे वाइदो तो कयां तू मुंहिंजो दिल में खौफ रख वाटू तोला मां रब पाण ही खोले छॾींदुसि अल्लाह जो क़ुरान सचो आहे ॻाल्हायो मुस्लमान हो अल्लाह जो क़ुरान सचो आ मौला तुंहिंजो क़ुरान त बेशक सचो आ पर असांजो मिड़ई अक़ीदो थोड़ो ॻाल्हायो न फ़कीरो असांजो अक़ीदो मौला थोड़ो कच्चो आ असांजो हाल उन चोर जहिड़ो आ चोर खे कंहिं आदिल चयो त म्या तो चोरी कई आ ची कान कई आ ची साख खणंदे सोचे सोचे ची पहिरीं मूंखे ॾेखारियो पहिरीं मूंखे ॾेखारियो त ॾिसां आहे छा जॾहिं कलाम पाक खणी आया त हो त ॼट हुयो खिली चई भरी ॿधी ॾियो मां हाणे खणी थो ॾेखारियां असां तुंहिंजो अक़ीदो कुझु ईअं थी वियो आहे रब जे क़ुरान जो अक़ीदो ईअं न रख ख़ुदा जे क़ुरान ते यकीन कर मुंहिंजो रब बेड़ो पार करे छॾींदो यादि रखी छॾ अल्लाह जो क़ुरान ओहो आहे जंहिंमें शक जी गुंजाइश नाहे अल्लाह जे क़ुरान करीम में जेकी कुझु फरमायो वियो उन जे मुतालिक मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो वमन अस्दक़ु मिनल्लाह हदीसा जेकॾहिं बिरादर जो फ़ैसिलो हुजे ॻोठ जो को चङो नेक मर्द बुज़ुर्ग माण्हू का ॻाल्हि चवे ऐं को छोरो थी चवे त तूं कूड़ थो हणी सॼे ॻोठ वारा उन जो गलो पकड़ींदा या कोन पकड़ींदा जवाब ॾियो सॼे ॻोठ वारा गलो पकड़े चवंदा बदबख्त हिन नेक शख्स जे लाइ इहो गुमान कीअं थो करी जेकॾहिं ॻोठ जो नेक माण्हू ॻाल्हि करे उनखे जेको कूड़ो सम्झे ॻोठ वारा गलो पकड़ींदा ख़ुदा जे क़ुरान ॾे निहार मुंहिंजो रब थो चवे वमन अस्दक़ु मिनल्लाहि हदीसा केरा जेको तव्हांजे अल्लाह खां वधीक सची ॻाल्हि करण वारो आहे पोइ उन अल्लाह जी सची ॻाल्हि में जेकॾहिं शक करी त तुंहिंजी सज़ा कहिड़ी हुअण घुर्जे पंहिंजे पाण जी मुंतखिब कर लेकिन अर्ज़ कर मौला ज़ाहिरी असबाब त कोन्हनि भला इहो कमु थींदो किथां मौला दरड़ो खुलंदो किथां चओ त मां क़ुरान जी अॻे आयत जो हिसो पढ़ी वठां
अल्लाह जे कुरान करीम जे आयत जो अॻियों हिस्सो पढ़ा मुझे बेनियाज़ रब फरमायो ज़ाहिरी दुनिया जे असबाबन ते यकीन करण वारा कदे पंहिंजे करीम रब जे मथां भी यकीन कर ओ तुझो अल्लाह ओहो आ वयरज़ुक़हु मिन हैसु ला यहतसिब तुझो अल्लाह ओहो आ अहिड़ा दर खोले छॾींदो आ जेके दर तुझे वहम में भी को न हुंदा त सोचन में भी को न हुंदा। कह फरमायो चो मुझे अल्लाह जवाब दे कह फरमायो तू पंहिंजे कम सां थो पियो वञी वींदे वींदे ईअं ज़मीन मां थुॾो लॻो ॾिठई त सोनियूं सिरियूं निकिरी पयूं रब जॾहिं ॾींदो आहे त ईअं ॾेई छॾींदो आहे। इहा ॻाल्हि कुझु झझी वणंदी छो त असांखे दुनिया सां ॾाढो प्यार आहे लेकिन सोचियो अथई दुनिया कंहिंजो साथ को न ॾिनो आहे दुनिया कंहिंजो साथ वरी ॾाढिया तो दुनिया कंहिंजो साथ अल्लाह अल्लाह जॾहिं ख़बर आहे त दुनिया कंहिंजो साथ कोन ॾिनो आहे त इन दुनिया जे लाइ दीवानो छो थी पियो हाय खणी कुझु वया कीन खणी कुझु वया कीन जे मालिक लखन जा लटे आया कांधी ॾही बण मिटीअ जा ओ खणी कुझु वया कीन खणी कुझु वया कीन अदा जे मालिक लखन जा लटे आया कांधी ॾही मण मिटीअ जा हुया महफ़िलन जा जेके मोर माण्हू जेके मोर माण्हू बदशान में से शहज़ोर माण्हू शहज़ोर माण्हू पाए अॼु सुता थई पाए अॼु सुता थई लटड़ा कफन जा लटे आया कांधी ॾही मण मिटीअ जा हिकु ॾींहुं हलणो थिए मुंहिंजा यार ए दुनिया मुसाफ़िर खानो आ केड़ो अकुल वारो इंसान आ जेको मुसाफ़िर खाने ते वेही रहंदो मुसाफ़िर खानो त घड़ी खन वेहण ला हुंदो आ जेसते सवारी अचे मंजिल त पंहिंजो मुंहिंजा दोस्त अजीज जॾे वञणो हुंदो आ हे दुनिया इए सफ़र आ मुसाफ़िर खानो आ थोड़ो रुगी मथे निहार मोहम्मद रफीक ॾिसे त मुंहिंजो बाबा जानी काॾे वयो वरी को ॿियो दोस्त ॾिसे त मुंहिंजो ॾाॾो काॾे वयो पर ॾाॾो काॾे वयो जेके वया वरी मोटिया जवाब दे जेके वयाहन वरी मोटिया नाहन पर जेको हिते आयो आ उहो मोटियो आ या कोन मोटियो आ छा थियो थई मुसलमान अखियूं खोल मुसलमान उन दुनिया जे चटके जे मथा तू चरियो थी पयो आ जेका घड़ी खन चल फल जो मकान आ उन करीम रब सां प्यार कर चन मुझे बेनियाज रब सां प्यार कयो चवी त मां अल्लाह जो कुरान पढ़ी तोखे ॿुधायां त मुझो अल्लाह उन जे इज्जत के कीअं बुलंदो बाला करे छॾींदो पढ़ा रब जो कुरान जागो था दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि कया रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह एक दफो भरी पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मुझे सुने करीम रब कुरान करीम में फरमायो वाटूं बि खोले ॾींदो सईं ग़ैबी खजानन मां दरड़ा बि खोले ॾींदो सईं रिज़्क बि ॾींदो सईं
लेकिन अल्लाह शर्त लगायो कंहिंखे ॾींदुसि वमन यतवक्कल अलल्लाह। अल्लाह फरमायो ॾींदुसि ॾियां त सभिनी खे थो, सभिनी खे ॾियां थो, नमाज़ पढ़ण वारे खे बि ॾियां थो, न पढ़ण वारे खे बि ॾियां थो, काफ़र खे बि ॾियां थो, मुशरिक खे बि ॾियां थो, मुनाफ़िक खे बि ॾियां थो, मगर उन्हनि खे जेको ॾियां थो हिसाब वठंदुसि। पर जेको मां करीम रब जो ख़ौफ़ दिल में रखंदो आ, उनखे जेकी कुझु हिते ॾींदुसि वरी उन जो हिसाब बि उनखे अॻिते ॾेई छॾींदुसि। उनखे हिते बि ॾींदुसि, क़बर में बि ॾींदुसि, त हशर में बि ॾींदुसि कंहिंखे। वमन यतवक्कल अलल्लाह, जंहिं भरवसो रब थो चवे, जंहिं भरवसो रखियो त बेशक मुंहिंजो अल्लाह रिज़्क़ रोज़ीअ जो ज़ामिन। छा जो ज़ामिन आहे? वरी चयो छा जो ज़ामिन आहे? अल्लाह चयो बाना तुंहिंजे रिज़्क़ जो ज़ामिन मां अल्लाह तोखे पैदा कयो अथमि इबादत लाइ। तो चयो मालिक साईं जेको न मूं ते कमु रखियो अथई उहो मूंखां नथो पुॼे, जेको तो खयो आहे मां उहो थो कयां। बेवकूफ़ ईअं कंदो या अकुलमंद कंदो? कोन था ॻाल्हायो मुंहिंजा सुहिणा, ॻाल्हायो जानी। बेवकूफ़ ईअं कंदो। अल्लाह चयो त तुंहिंजे रिज़्क़ रोज़ीअ जो ज़ामिन मां अल्लाह, तोखे मां रब पैदा कयो आहे पंहिंजे यादि लाइ। तूं मुंहिंजो थी सभु कुझु ॾिस त तुंहिंजो कीअं थो थिए। भला जे सादन लफ़्ज़नि में सवाल कयां, काथे रहियो मुंहिंजो सजण साईं? काथे इंग्लैंड, काथे कंडियारो, झर झंग में जबलनि जे विच में नारा छो पियो हणी? जवाब ॾे मुंहिंजा दोस्त, नारा छो पियो हणी? काथे रहियो मुंहिंजो सुहिणो साईं पंहिंजे मज़ार में? काथे रहियो पीर मिठो सुहिणो मुंहिंजो पंहिंजे मज़ार में? काथे रहियो पीरनि जो पीर सैयदना अब्दुल क़ादिर जीलानी बगदाद में? बगदाद में महबूबे सुबहानी मौजूद आहे पंहिंजे मज़ार में। ॾे ख़बर तूं छितो छो थियो आहे? हर महीने यारी छो थो करी, खीर छो थो विराई? हिकिड़ो ई जवाब ॾींदे त मौलाना पंहिंजे ज़ुबान खे संभाल। मां छितो न थियो हां, पर मुंहिंजी दिल दीवानी थी पई आहे। मुंहिंजी दिल दीवानी थी पई आहे। जेकर मां तोखे चवां त दिल छो तुंहिंजी दीवानी थी आहे, त हे क़ुरान जी आयत पढ़ी ॿुधाइजां त मुंहिंजे बेनियाज़ रब क़ुरान करीम में फरमायो, इन्नल लज़ीना आमनू वअमिलुस सालिहात सयजअलु लहुमुर रहमानु वुद्दा। मुझे रब जो कुरान में फरमायो आ त जेको ईमान आणे अमल सालिह कंदो, मां रब थी वाइदो थो कयां त उन जी मोहब्बत मां रब दिलनि में पैदा करे छॾींदुसि। कंहिंजी मोहब्बत दिलनि में रब पैदा कंदो आहे? जवाब दे मुसलमान, जवाब ॾियण जो आदि नहीं, पर मां जवाब वठण जो आदि हां। अज़ीज़ाने मन अञा क़ुरान करीम जी इजाज़त ॾे त ॿी आयत बि पढ़ां। तुंहिंजा कलाक मुंहिंजो साथ नथा ॾियनि, अञा मूंखे ईसा अले सवाब ते अलॻि ॻाल्हाइणो आहे। अज़ीज़ाने मन मुझे सुन करीम रब पंहिंजे पाक क़ुरान करीम में फरमायो, मन अमिला सालिहन मिन ज़करिन औ उन्सा वहुव मुअमिन फलनुहयियन्नहु हयातन तय्यबह वलनजज़ियन्नहुम अजरहुम बिअहसन मा कानू यअमलून। मुझे अल्लाह जे ज़ात फरमायो, नेक अमल करण वारो मर्द हुजे या औरत हुजे, नेक अमल करण वारो मर्द हुजे या औरत हुजे, मां रब थी वाइदो थो कयां हुजे ईमान वारो,
हुजे ईमान वारो मां अल्लाह थी वायदो थो कयां उनके अहिड़ी जिंदगी अबदी अता करे छॾींदुसि जो हुन जो ज़िक्र दुनिया मां कॾहिं ख़त्म को न थींदो। मौला छाजे करे अल्लाह फरमा वाला नजज़ियन्नहुम अजरहुम बिअहसन मा कानू यअमलून। जेके सुहिणा कम कंदो हो, गरीबन जे कम में ईंदो हो, मिटन माइटन सां एहसान कंदो हुयो, पाड़े वारन सां झेड़ा न कंदो हुयो मगर झेड़ा करण खे रोकींदो हुयो, पाड़े वारन सां सुलह ऐं प्यार वारी जिंदगी गुजारींदो हुयो। अल्लाह फरमाए जेके न सुहिणा कम कया मां अल्लाह के अहिड़ा त वणी वया जो क़यामत ताईं इन जो नालो मां रब मिटजण को न ॾींदुसि। कुरान सचो आ? जवाब ॾियो कुरान सचो आ? पोइ जे चाहीं थो त रहंदी दुनिया ताईं तुंहिंजो नालो दाइम ऐं क़ाइम रहे त देर न कर अल्लाह जे ज़िक्र सां पंहिंजे सीने खे आबाद कर। छा सां आबाद कर सीने खे? लतीफ़ सरकार जो शेर पढ़ा, ॻाल्हायो लतीफ़ जो शेर पढ़ा, कुरान भी हले अल्लाह वारन जो कलाम भी हले, मज़ो ईंदो। लतीफ़ सरकार फरमायो सारी रात सुबहान अदा जागी जन याद कयो, तन जे अब्दुल लतीफ जे वञी मिट्टी बि लधो मान, कोड़े कन सलाम अचो आतण उन्हनि जे। छो वेंदो ही नूरानी नूर ते जवाब ॾे, छो वेंदो ही नूरानी बादशाह ते, छो वेंदो ही लाल कलंदर ते, छो वेंदो ही भिटाई घोट ते, छो वेंदो ही मुंहिंजे सुहिणे साईं जे मज़ार ते, छो वेंदो ही पीर मिठा दिलबर जे मज़ार ते। छो त अल्लाह जे क़ुरान बि ॿुधायो त जिन ज़िंदगीअ में सुहिणा अमल कया मां अल्लाह उन्हनि जो नालो मिटजण कोन ॾींदुसि। लतीफ़ सरकार तर्जुमो करे चयो त जिन ज़िंदगीअ में रातिनि जूं रातियूं जागी करे अल्लाह जे ज़िक्र सां पंहिंजे रातिनि खे सींगारियो, अल्लाह जे ज़ात उन्हनि जे जिस्म खे जेका क़बर जी मिट्टी लगी आहे रब उन मिट्टीअ खे बि सींगारे छॾियो। सींगारियो आहे कोन सींगारियो आहे? सींगारियो आहे। अज़ीज़ान मन चवी त मां अल्लाह जो क़ुरान अञा पढ़ंदो रहां या मोटी वरी मौज़ूअ ते अचां, दुनिया घुरजई अल्लाह ॾियण जो वाइदो कयो या न कयो? ॻाल्हायो अल्लाह वाइदो कयो, शर्त कहिड़ो रब रखियो? तूं मुंहिंजो थी सभु कुझु तुंहिंजो थी वेंदो। अल्लाह शर्त कहिड़ो रखियो? तूं मुंहिंजो थी सभु कुझु तुंहिंजो थी वेंदो। हाणे तूं चवंदे दुनिया त मिली पर फ़क़ीर असांखे जन्नत सां बि ॾाढो प्यार आहे। क़ुरान ॿुधाए त जन्नत कीअं मिलंदी आहे? जन्नत खपे न? छो न खपे? जरा हिकिड़े मिंट लिया जन्नत जी हक़ीक़त ॿुधो। अल्लाह फरमायो वसारिऊ इला मग़फ़िरतिन मिर रब्बिकुम व जन्नतिन अर्दुहा अस्समावातु वल अर्द। अल्लाह जी ज़ात फरमायो जन्नत जे तरफ डोड़दा चो, वसारिऊ इला मग़फ़िरतिन मिर रब्बिकुम, पंहिंजे अल्लाह जे बख़्शिश जे तरफ डोड़दा चो, अज़ान जे मस्जिद में डोड़दा चो, गरीब जी तकलीफ़ में उन जे ख़िदमत लाइ डोड़दा चो, कंहिं पंहिंजे पाड़े वारे गरीब खे तकलीफ़ उन जे मदद में डोड़दा चो, मुंहिंजे मुस्तफ़ा जे दुरूद जी महफ़िल हली आहे डोड़दा चो, मां अल्लाह जे घर मां अज़ान आई आहे निमाज़ जल्दी अचो। मौला छो अचो? रब फरमायो अचण तव्हांजो कम आहे, बख़्शण तव्हांजे करीम रब जो कम आहे। मौला बख़्शींदे पोइ छा मिलंदो? व जन्नत। रब चयो जन्नत ॾींदो मां। छा अल्लाह ॾींदो? ॻाल्हि मिठड़ा मुंहिंजे ख़्याल में क़ुरान ॿुधी ॿुधी थकिजी पिया हो,
थक जी पिया हो मुझा सोना याद रखी छॾे हाय हाय किए तोखे समझाया अज जे मुझी तबीयत न जी होंदी आ इए हुजे हा तो उन जलाल जोश में तोखे वडी इश्क जा झूठा ॾियारिया मजबूर हां नथो ॾेई सघां बस तोखे सिर्फ एतिरो थो ॾसियां त रुॻी तसव्वुर त कर त जन्नत आहे छा जन्नतूं घणियूं आहिनि जो 8 घणियूं ॻाल्हि ॾाढा घणियूं आहिनि हिकड़ी जन्नत ला कुरान छा तो चे अर्दु हस्समावात वल अर्द उन जन्नत जी हिकड़ी हुंदी सेरा दी मुंढो बियो हुंदी लाम इए हिते चवंदा आहियो न मथन के सेरा दी मुंढो हेठ लाम इए चवंदा या हिते जेको बियो लफ़्ज़ आहे मूंखे ॿुधायो कोन था ॿुधायो नथा ॿुधायो खट जी हिकड़ो मथां हिस्सो हुंदो आहे बियो लंबो हुंदो आहे जेको मथियो हिस्सो आहे उनखे छा सेरांदी चवंदा छा चवंदा सेरांदी चवंदा आहियो न जी मुंढो भी चइबो आहे सेरांदी भी चइबी आहे लाम चइबो आहे ड्रिगे खे अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो अरबी में अर्ज़ चइबो आहे मुंढे खे अर्ज़ चइबो आहे सेरांदी खे अल्लाह जी ज़ात फरमायो जेका मां अल्लाह जी जन्नत आहे उन जो मुंढो एतिरो मोकरो आहे जो मिड़ई आसमान गॾियो मिड़ई ज़मीनूं गॾियो हिकड़ी जन्नत जो मुंढो उन जे हिकड़ी जन्नत जो मुंढो उन जेॾो ॿुधा त 8 जन्नतुनि जो मुंढो केतिरो हूंदो सुभान अल्लाह चवण वारा सुभान अल्लाह चई तो पंहिंजो जन्नत में जेको वण लॻरायो अॼु हिन सजण साईं जे चरे फ़कीर खां ॿुध उहो वण छाजो हूंदो उलमा किराम खां ॿुधो अथई वण लॻंदो ॿुधो अथव वण जी छांव एतिरी घणी हूंदी 100 साल या 500 साल घोड़ो ड्रोड़ायो छांव कान खुटंदी पर कॾहिं सोचो थई त हो वण कहिड़ो हूंदो अल्लाह जबाना ओ जन्नत में को ॿियो वण न हूंदो मुझे मुस्तफा जे शहर जी निशानी खजीअ जो वण हूंदो छाजो वण हूंदो वरी चो छाजो वण हूंदो खजीअ जो वण हूंदो छो त जॾहिं खजीअ जो नालो यादि ईंदो आहे त मदीनो अखियुनि जे आॾो पियो घुमंदो हर साल हीअं थी दिलि चए हर साल हीअं थी दिलि चए हिन साल हल मदीने कलिमो पढ़ियो थई जहीं ते उन साण मिल मदीने हर साल हीअं थी दिलि चए जंहिंजी दिलि थी चवे रुॻी ओहो चवे हर साल हीअं थी दिलि चए हिन साल हल मदीने कलिमो पढ़ियो थई जहीं ते उन साण मिल मदीने हर साल हीअं थी दिलि चए के रूस अमेरिका के चीन थिया रवाना इंग्लैंड के लंदन के स्पेन थिया रवाना छो चौबन जा पुनल बे पासे ॿियनि जा पुनल बे पासे असां दीवाननि जो पुनल मदीने हर साल हीअं थी दिलि चए हा हा सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हिक खां वधीक मुंहिंजे ख़्याल में तव्हांखे ओजागो करणु मुनासिब कोन रहंदो ही जेको ॻाल्हाया पियो न जेके मूं सां सफ़र गॾु करे आया आहिनि उन्हनि खे यकीन कोन ईंदो हूंदो त उहो साॻियो अघार को अमरा थो पियो ॻाल्हाए पर उन्हनि खे मूं एतिरो चयो त ख़ुदा जे मथां भरोसो था रखूं अल्लाह मददगार आहे ज़रूरु मदद फरमाईंदो मुंहिंजा सुहिणा मिठड़ा हाणे इजाज़त ॾियो त मां वालिदैन जे अज़मत ते ऐं हिन ख़ैर ख़ैरात ते क़ुरान मां ॻाल्हायां इजाज़त आहे
अल्लाह जे महबूब जे दरबार में केर आयो चो हुजूर जो सहाबी आयो आ। केर आयो जवाब दियो केर आयो हुजूर जे आल सां भी प्यार कर, हुजूर जे असहाब सां भी प्यार कर। याद रख मुसलमान, दीन के फैलाइण में मुझे मुस्तफा करीम जे सहाबा जो किरदार आ, त वरी दीन के बचाइण में मुझे मुस्तफा जे बचड़न जो किरदार आ। न हुजूर जे सहाबा खां दूर थी, न मदीने वारे मीर जे बचड़न खां दूर थी। जेको इन्हन खां दूर आ तन जे ला जन्नत बिल्कुल न जरूर आ। जेको अल्लाह जे महबूब जे आल सहाबा सां प्यार कंदो आ, उन्हनि जे ला मुझे रब जन्नत खे कयो जरूर आ। हुजूर जो सहाबी आयो कहदे आयो जो पंहिंजे महबूब ॾे आयो। तू असां भी दोस्त ॾे वेंदा आहियूं, कीअं आयो? दौलत गॾु कई थई। अल्लाह जे ज़ात जॾहिं उनखे ज़्यादा दौलत ॾिनी, दिल में ख्याल तो करे खपाया कीअं? दिल जवाब थी ॾेसि जंहिंजो दीवानो हुई उन महबूब खां पुछी आ त कीअं खपाया। तो असां वटि पैसो थींदो आहे कंहिंखां पुछंदा आहियूं? कॾहिं अल्लाह जे महबूब जे दीन जे आलिम खां पुछियो अथई? चओ उन खां त लिकाईंदासीं, पघार खुटाईंदासीं। उन जी मास्तर जी पघार 1.5 लख रुपया, पेश इमाम जी पघार 10,000 रुपया। अल्लाह ऐं ख़ुदा जा बानो, कॾहिं कॾहिं सोचो त तव्हांजे घर जो गुज़र 10,000 में थिए थो। खास कर जेके सरदी वारा हो, जेको तव्हांखे नमाज़ूं पढ़ाए, जेको तव्हांखे ईदूं पढ़ाए, जेको तव्हांजे मैयतन खे गुस्ल ॾियारे, उन्हनि जा जनाज़ा पढ़ाए, जिन उहो ख़ुशि हूंदो, परेशान न हूंदो, उनजे दिल मां तव्हां लाइ दुआ त निकिरंदी। ऐं उहा दुआ ख़ुदा कंदो तव्हांखे अॾे छॾी। मतां सोचो कंहिं पाड़े जे पेश इमाम चयो, वल्लाह कंहिं बि कोन चयो। अर्ज पे कयम मुझा मुसलमान भाइरो, मुझे हुजूर जो सहाबी मुझे आका जे दरबार में आयो। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह जो ॾिनो सभु कुझा मुझा आका मां कीअं ख़र्च कयां? शादी भी आहे, ज़ाल भी आ, औलाद भी आ, मिट भी हन, माइट भी हन, कहते खर्च कयां? सवाली हुजूर जे दरबार में आयो आ। अल्लाह जे ज़ात जिब्राइल खे जवाब ला अर्शन तां कुरान ॾेई मोकिलियो आ। सवाली मुझे महबूब मुस्तफा जे दरबार में आयो आ। या रसूल अल्लाह, सवाली तो चवे त मां हीअ दौलत कीअं ख़र्च कयां? कुरान करीम आयो, यसअलूनक माज़ा युनफिकून। मुझा महबूब तुझे दरबार में सवाली सवाल तो करे त आका हीअ दौलत कीअं ख़र्च कयां? कुल मुझा मुस्तफा लबड़ा खोल, मुझा महबूब लबड़ा खोल। जी मुझा मौला, इन सवाल करण वारे खे चओ, मा अनफक़तुम मिन खैरिन, जेकॾहिं भलो ख़र्च करणु चाहीं थो, जेकॾहिं अल्लाह जे रज़ा वारो ख़र्च करणु चाहीं थो, त सभ खां पहिरीं इन दौलत खे फलिल वालिदैन, पंहिंजे अबे ऐं अमड़ ते ख़र्च कर। मुंहिंजो रब क़ुरान में हुक्म ॾेई रहियो आ, कहते ख़र्च कर, कोन ॻाल्हाई। वरी चो कहते ख़र्च कर, कुरान मनो न कया त औलाद ते न कर। अॻियां कुरान ॾे निहार, व आतिज़ल क़ुर्बा, पंहिंजे करीबी रिश्तेदारन ते भी ख़र्च कर, पंहिंजे ज़ाल ते, पंहिंजे पुटन ते, पंहिंजे धीअरुनि ते, मिटन माइटन ते ख़र्च कर। वल मसाकीन, ऐं मिस्कीनन ते भी ख़र्च कर। वब्न सबील, बाट वींदन खे भी लोलड़ो खारा। मुंहिंजो रब तो चवे इहो तुंहिंजो अजायो नाहे, तुंहिंजो रब सजायो करे छॾींदो आ। ख़र्च कहते करणो आहे पहिरीं।
कोन ॻाल्हायो अदा अब्बे ऐं अम्मा ते मुझे मुस्तफ़ा जे मथां जेको अल्लाह क़ुरान नाज़िल फरमायो रब ईअं कोन चए तो माउ पीउ जहिड़ा हुजनि त ख़र्च कजां मरी वञनि त न कजां हरगिज़ न मुझे मुस्तफ़ा करीम जो सहाबी दलील आशिकनि खे ज़रूरत न आहे पर थोड़ी हिंट्स ॾेई थो वञा चवे थो आका मुंहिंजी अमड़ दुनिया छॾे वई आहे दिलि चाहे थी त को अहिड़ो कमु कयां जो मुंहिंजी अमड़ खे क़यामत ताईं अजर मिले मुंहिंजा आका मुंहिंजी महिरबानी फरमायो छा